करोड़ी जे इलाइक़े यूसी पटनी ॻोठ कंदो मीर मोहम्मद हसन में जिते यूसी इंतज़ामिया जी बेजानी करप्शन सभु जेको आहे यूसी गंदगी जे वचड़ लाइ हर हंधि गंदगी जा ढेर ऐं जेको आहे त नालियुनि जो गंदो पाणी रोडनि रस्तनि तोड़े इमाम बारगाहनि में काहे पियो आहे। अचो त वधीक हितां जे मक़ामी माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक इन बाबति छा चवणु आहे। नालियुनि जो नेकार ठाहियो वञे, नालियुनि जो नेकार न आहे वण त असांखां वठी था वञनि ऐं महिरबानी करे असांखे सहूलियतूं बि त ॾियनि, सहूलियतूं ॾियनि नथा, हर को पंहिंजे घरनि में ख़ुशि आहे। असां सां हे ॿार मस्जिद बि नथा वञी सघनि, माण्हू निमाज़ ई नथो पढ़ी सघे, हे हालत लॻी पई आहे। ॾिसो था लेडीज़ परेशान आहे, मर्द परेशान आहिनि, निमाज़ी परेशान आहिनि, अचनि था वञनि था, बदबू आहे, धप आहे, बीमारियूं काई बीमारियूं थियनि थियूं, ॿार नंढा वॾा यकीन कंदे परेशान आहिनि अचण वञण में। महिरबानी करे नाली खोलाई वञे ऐं वोट लाइ भॻा था अचनि, पोइ बि अञा ताईं असांजी नालियूं न आहिनि ठहियूं। पाण ॾिठो आहे कई लेडीज़ किवी पियूं आहिनि। जेके चेयरमैन असां वाइस चेयरमैन असांजी नालियुनि जो निकाल आहे कोन, कई सालनि खां इहो सिलसिलो हलंदो थो अचे, हिन वक़्तु हले थो। 2026 अची चुको आहे, असांखे कंहिं शइ जी सहूलियत न ॾेई वई आहे। असांजा रोड आहिनि, रोड तव्हां अची ॾिसी सघो था, नालियूं निकार आहे, ॿार बच्चो न स्कूल अची वञे थो कोन, न अस्पताल अची वञे थो, न असांखे कंहिं शइ जी सहूलियत ॾिनी वई आहे। ऐं साईं अवेश शाह खे, साईं ख़ुर्शीद शाह खे असांजी रिक्वेस्ट आहे, बराए महिरबानी करे चेयरमैननि खे कंहिंखे बि चई करे असांजो मुतालबो पूरो कयो वञे। तव्हांजी महिरबानी थींदी। असांजा न रोड निकाल आहे, न रस्तो आहे, ॿार बच्चा मींहुं बारिश थिए थो, सॼो कचरो, केतिरा ॿार बीमार थियनि था, पाण ॾिसो था हालत। जेके चेयरमैन असांखां वोट वठी आया, पहिरियों त वोटनि खां पहिरियों त वॾा मुतालबा कयूं असां सां, साईं तव्हांजी हीअ मुआइदा पूरा थींदा, हे थींदा, हे थींदा, ऐं हिन टाइम ते ज़ाहिर बि न थिया। टियों ॾींहुं आहे पाणी खे पाणी बंदि लॻो, तव्हां थोरो हेॾे वीडियो खे फेरियो त सही, तव्हां ॾिसो त सही कहिड़ो किन लॻो पिया। असांजी माना कोई ॿुधण वारो न आहे, कोई हो न आहे, कोई कानून न आहे, कोई हो न आहे।